हर साल असांजी फसल तबाह थो थी वञे। हिन साल बि असांजी फसल तबाह थी आहे। 7 महीनो आहे त हेली ताईं बंदि को न आहे ॿधो रहंदो। राष्ट्रीय ऑफिसर वेठा आहिनि, अॼु ताईं असांजो कोई इंसाफ़ न थियो आहे। फसल तबाह थी आहे। 31 सालनि खां वठी हिन डिस्पोजल ते 1 रुपए जो कम बि न थियो आहे। 1990 में ही ठहियो आहे। 1990 खां वेंदे 2021 थो हले। 31 सालनि में पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट छा कयो आहे हाली ताईं? पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट मुकमल तौर ते नाल माण्हू वेठा आहिनि जेके करप्ट माण्हू आहिनि, जिन खे काई हिकु कंहिं बि क़िस्म जो उन्हनि खे कोन कमु थो अचे, न उन्हनि खे काई अथॉरिटी हिननि खे वटि का अहिड़ी आहे। असीं नवाज़ साहब खां इहो गुज़ारिश था कयूं ऐं आला जेके उहिदनि ते वेठल आहिनि, आला ऑफिसर वेठा आहिनि, उन्हनि खां बि मुतालबो था कयूं त हिननि राष्ट्रीय ऑफिसरनि ते कार्रवाई कयो ऐं हिननि खां पुछा कयो त हीउ माल वञे काॾे थो। जेको महीने में बजट अचे थी त उहा बजट वञे काॾे थी। हिननि पोइ पंहिंजी मालिकी कयो। ॿी सूरत में इंशाअल्लाह नौजवान इतार रोडनि ते हूंदो। हितां जेसीं ताईं हिननि जा मसला हल न कंदो पोइ रिटनि जा तेसीं ताईं तव्हां सां जदोजहद जारी रहंदी। कल्ह खां वठी असीं मुसलसल सरापा एहतिजाज आहियूं इन पब्लिक हेल्थ खिलाफ़ त जेको आहे सो 7 महीननि खां हिकु टुटल बंदि जेको आहे हिन हिमल ताईं हिन रीत में न करायो आहे। किनो गंदो पाणी हिन मिसकिन माण्हुनि जूं ॿनियुनि सां गॾोगॾु हिननि जे बचड़नि खे बीमारियुनि में मुब्तला करे छॾियो आहे। गंदो नालो सॼो फाटो पियो आहे। असां तक़रीबन काफ़ी अरसे खां वठी उन्हनि खे इलाज मृत्यु कंदा रहिया आहियूं त असांखे बंदि बदिराए ॾियनि। असांजूं ज़मीनूं जेके बि आहिनि किने पाणी सां भरिजी वियूं आहिनि ऐं असांजा ॿार बचा सभु किने पाणी मां अचनि था पिया। तमामु घणी तकलीफ़ आहे। ऐं हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधनि हुनजो चवणु आहे त बंदि टुटो पियो आहे। असांजी हज़ारे जेका सवे एकड़ ज़मीन आहे उहा पाणी हेठि किने पाणी हेठि थी चुको आहे ऐं हिन जे करे असां आला अख़्तियारनि खां गुज़ारिश था कयूं त असांजो जेको आहे सो इहो बंदि असांखे वराए जेको आहे सो इहो ठाराए ॾिनो वञे ऐं नेकाल जो सिस्टम बहितर कयो वञे। कैमरामैन अबरार मुगेरी सां गॾु रोशनी मुगेरी, VNS लालू राय।